अल्लाह ताला माफ़ फरमाए, अल्लाह ताला पंहिंजी पनाह जे अंदर रखे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में मोमिननि जी इज़त बकरी खां बि वधीक किरियल हूंदी। जेको मोमिन माण्हू हूंदो न उनजी इज़त केतिरी किरियल हूंदी, बकरियुनि खां बि। माण्हू बकरियुनि जी बि इज़त कंदा, पर मोमिन जी इज़त अॼु ईअं आहे या न यार, कसम दो अल्लाह जो। को माण्हू मोमिन हुजे, 5 वक़्त निमाज़ी हुजे, सालिह हुजे, मुत्तक़ी हुजे, परहेज़गार हूंदो, अल्लाह वारो हूंदो, असांखे न वणंदो। शरीर हूंदो, बदमाश हूंदो, मुनाफ़िक हूंदो, रईसुल मुनाफ़िक़ीन हूंदो, उनजी असां हर वक़्तु इज़त कंदासीं, उनजी तरफ़ असांजो हर वक़्तु ध्यानु ऐं तवजो वेंदो आहे। हालांकि मोमिन जी तरफ़ तव्हां असांजो ध्यानु ऐं तवजो कंहिं बि क़िस्म जो न वेंदो आहे। हालांकि इज़त जो हक़दार आहे ई मोमिन। ख़ुदा फरमायो आहे इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, साहिब तक़वा जेको आहे सभ खां वधीक इज़तदार आहे। जॾहिं अल्लाह साहिब तक़वा जी इज़त करे थो पियो त पोइ तव्हां असांखे बि साहिब तक़वा मोमिन जी, मुसलमान जी ऐं सचे माण्हू जी इज़त करणी पवंदी। पर असां छा कंदा आहियूं, मोमिन जी हिन दुनिया जे अंदरि का बि इज़त न आहे, सचे जी का बि इज़त न आहे। कूड़े खे हर को वाह वाह चवंदो, मुनाफ़िक खे हर को कुर्सी ॾेई करे विहारींदो, जेको मोमिन वीचारो हूंदो उनखे हिकिड़े पासे ॾे नज़र अंदाज़ कयो वेंदो। अॼु इहा शइ पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं था। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत खां अॻु में वलदु ज़िना घणा थींदा। हरामी ॿार जेके ज़िना जी पैदावार हूंदा उहे छा थींदा बाबा, घणा थींदा। उनजी वजह आहे, उनजी वजह छा आहे? अॼु इहा वजह तव्हां असां ॾिसूं। अॼोके दौर जे अंदरि निकाह आसान आहे, ज़िना निकाह जेको आहे मुश्किल आहे, ज़िना आसान आहे। माफ़ कजो, अॼोके दौर में छा आहे बाबा, निकाह मुश्किल आहे ऐं ज़िना छा आहे, आसान आहे। ज़िना 500, 800, 1000, 2000, 5000 ऐं निकाह माई जो पहिरियों मुल्ह लॻंदो मार्केट में। पर माई जो रेट छा आहे, अल्लाह ताला माफ़ फरमाए। असां मुस्लमान आहियूं, 4 लख, 5 लख, 8 लख, 10 लख, 15 काफ़ी क़ौमूं आहिनि। मुंहिंजो कंहिंखे दिलि ईज़ाइण को बि मक़सदु कंहिं क़िस्म जो न आहे। मूंखे फ़क़ति शरीयत जी ॻाल्हि ॿुधाइणी आहे। अल्लाह मुंहिंजो गवाह क़ुर आॾो पियो आहे। न कंहिंखे मां कंहिंजे लाइ तंज़ आहे, न कंहिंजे दिलि खे का तकलीफ़ पहुचाइणी आहे। जेका हक़ीक़त आहे उहा ॿुधाईंदो। हाणे इहा वीचारी औरत उनखां पोइ वरी उनजी शादी जो प्रोग्राम करे, निकाह हिनखे 25 खां 30 लख रुपए में पवंदो, ज़िना हिनखे 500 खां 800, 1000 रुपए में पवंदो। अकुलमंद माण्हू फ़तवा पाण ई ॾींदो त इहो इंसानु वञी करे निकाह कंदो या ज़िना कंदो। मन ज़िना पोइ कसीर थींदी। जॾहिं ज़िना कसरत सां थींदी त पोइ ज़ाहिर आहे, ज़िना जॾहिं कसीर थींदी त इहे ॿार जेके पैदा थींदा इहे वलदु ज़िना हूंदा, हराम मां पैदावार ॿार हूंदा आहिनि। छा तव्हां ऐं असां हूअं त खणी न ॿुधंदासीं, हूअं त खणी न ॾिसंदासीं। अल्लाह जो कसम आहे, अॼु घिटियुनि जे अंदरि गंद जे ढेर जे अंदरि मासूम ॿार ज़िना करे उछलाया था वञनि, कॾहिं दरिया जे अंदरि उछलाया था वञनि, कॾहिं इस्पतालुनि जे ॿाहिरि जेके जेको आहे गंद उछलाइण वारी जाइ आहे। काफ़ी माण्हुनि त ईअं बि ॿुधायो आहे त हिकिड़ो दफ़ो हैदराबाद जे अंदरि हिकिड़ो कुतो अचे पियो इस्पताल जे ॿाहिरां, चई मां सुबुह जो 4 बजे पंहिंजी मज़ूरी करण जे लाइ वञा पियो। जॾहिं उन कुते जी तरफ़ नज़र कई, पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई आहे। उन कुते जे वात जे अंदरि नंढड़ो मासूम ॿारु आहे, कंहिं ज़िना कई, ज़िना करे ॿाहिरि उछलाए छॾियो आहे। अॼु असांजे ज़िना वारा जेका पैदावार औलाद आहे उहा कुतनि जे हवाले आहे। मुंहिंजा भाउ, जॾहिं तव्हां निकाह खे मुश्किल कंदो, ज़िना खे तव्हां आसान कंदो त पोइ वलदु ज़िना जी पैदा थींदी। अॼु खां 1400 साल पहिरीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ॻाल्हि ॿुधाई आहे, अॼु असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं था त वलदु ज़िना वाक़ई घणा आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? निकाह सां जेका शइ थींदी आहे उहा हलाल थींदी आहे, ज़िना सां जेका शइ थींदी आहे उहा हराम थींदी आहे। हर शहर जे अंदरि, सिंध हुजे, बलोचिस्तान हुजे, पंजाब हुजे, सरहद हुजे, पाकिस्तान हुजे, पाकिस्तान खां ॿाहिरि हलिया वञो, ज़िना जा अॾा लॻा पिया आहिनि। ऐं ज़िना कंदड़ जेके कम आहिनि या जेके माण्हू हिन जे अंदरि मुलविस आहिनि, वरी उन्हनि जे पोयां जेकॾहिं लिस्ट तव्हां ॾिसंदव, फ़िलाणो ख़ान आहे, तीरो ख़ान आहे, मटीरो ख़ान आहे। तव्हां असांखे ताक़त कान्हे का, हुकूमत में या इस्तिदाद कान्हे का उन्हनि ज़िना जा बेहई वारा अॾा बंदि कराए वञनि। उन्हनि जा सपोर्टर बि घणा हूंदा, उन्हनि खे ताक़ुन करण वारा बि घणा हूंदा। हया जॾहिं मुसलमाननि मां जॾहिं
ख़त्म थी वियो आहे, बेहया माण्हू जी मर्ज़ी आहे। तॾहिं त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में रोडनि ऐं रस्तनि जे मथां ज़िना कंदा, पोइ नेक माण्हू उहो हूंदो, सुठो माण्हू उहो हूंदो, भलो माण्हू उहो हूंदो, सिर्फ़ु उन माण्हू खे छा चवंदो, अदा महिरबानी करे हे कमु तूं पासे सां कजां, ईअं न चई सघंदो, अहिड़ो ज़मानो बि तव्हां असांजे मथां अचिणो आहे। ईअं चवंदो त हुन वीचारे सां बि मसइलो थींदो, फ़क़ति इहे अल्फाज़ चवंदो भली इहो कमु कर पर थोरो पासे थी करे कर। अॼु असां पाण ॾिसूं था ज़िना जी बाज़ार गरम आहे, निकाह मुश्किल आहे, निकाह करण जे लाइ को तयारु कंहिं बि क़िस्म जो न आहे। ज़िना जॾहिं खां इहे आलात जेके मोबाइल वारा निकितल आहिनि, मुंहिंजा भाउ चङा भला मुसलमान मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे पढ़ण वारो असांजी इज़तुनि जा जनाज़ा तार तार थी चुका आहिनि। न त उहो वक़्तु हुयो जॾहिं मुसलमाननि जो नालो हुयो, जॾहिं मुसलमाननि जी शुनास हुई, जॾहिं मुसलमाननि जो हया हुयो, जॾहिं मुसलमाननि जी गैरत हुई, मुसलमान लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुआ, पूरी दुनिया उन जे मथां गौर ऐं फ़िक्र कंदी। अॼु उहो हया असां मां हलियो वियो आहे। अॼु उहा इस्लाम जी तालीम जॾहिं तव्हां असां खां हली वई आहे त रब मोहम्मद जो कसम आहे असां घर जे अंदरि वेठे हूंदे बि पंहिंजो पाण खे बाहया ऐं बाकमाल न सम्झंदा आहियूं। अल्लाह ताला माफ़ फरमाए। बाबा हक़ीक़त लिकाइणी त न आहे न, जेका हक़ीक़त आहे उहा त ॿुधाइणी आहे न। हक़ीक़त लिकाईंदासीं, मरीज़ जो वञे डॉक्टर वटि इलाज जे लाइ, हिन खे हुजो पेट में सूरु, डॉक्टर चए ॾे हाल वाल छा तकलीफ़ आहे, मिसाल हिकु हे वेठो ॾंद कढे हे हे, डॉक्टर चवंदो बाबा तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे, हे वेठो ॾंद कढे हे हे, इन जो इलाजु थींदो डॉक्टर वटि, नथा ॻाल्हायो। इन माण्हू जो इलाजु कंदो डॉक्टर, अड़े बाबा तकलीफ़ ॿुधाए त तुंहिंजो इलाजु कयां न। टंग में सूरु आहे, ॿाह में सूरु आहे, पेट में सूरु आहे, मथे में सूरु आहे, कन में सूरु आहे, कंध में सूरु आहे, आङुरियुनि में सूरु आहे, तकलीफ़ कहिड़ी अथई वेठो थो खिले चरिया। मुंहिंजा भाउ तकलीफ़ थींदी पर ॻाल्हि इहा हक़ीक़त लिकाए बि न आहे, हक़ीक़त खोले ॿुधाए बि आहे। ऐं असांजे मथां हक़ु आहे, न ॿुधाईंदासीं ख़ुदा तो ॾिसे क़यामत में मोचड़ा खाईंदासीं, क़बरुनि में मोचड़ा खाईंदासीं। असां जंहिं कैफ़ियत में आहियूं इन कैफ़ियत क़ुरान ऐं हदीस खे वाज़े वाउखो करे ॿुधाइणु इहा असांजी अवलीन ज़िम्मेदारी आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो वलदु ज़िना कसीर हूंदा, घणा हूंदा, घणा आहिनि, उनजी इज़त बि वरी घणी आहे, माण्हू इज़त ई उनजी कंदा। अल्लाह ताला माफ़